जेके असां अवां खे पंहिंजे खिताब सां नवाज़े रहिया हुआ। दौरान तकरीर खतीब पाकिस्तान, शीरी ज़ुबान, फसीहुल लिसान, सूफी बासफ़ा, जंहिंजा रुगो हैदराबाद में चर्चा न, सिंध में न, पर पूरे पाकिस्तान में खतीब पाकिस्तान जा चर्चा आहिनि। तो सुभान अल्लाह। मुंहिंजा मुश्फ़िक़, मुंहिंजा मेहरबान, मुंहिंजा सफ़र जा साथी, मुंहिंजा रहबर रहनुमा, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई करण वारा, हौसले ॾियण वारा, दाद इज़त ॾियण वारा, मुजाहिद दीन व मिल्लत, सूफी बासफ़ा हज़रत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद आलिम नईमी साहब जन खे दरबार सैयद इब्राहिम शाह बुखारी रहमतुल्लाह ताला अलैहि जे सालियाने उर्स मुबारक में फ़कीर फ़तेह मोहम्मद शोरो, फ़कीर शाहनवाज शोरो, फ़कीर जान मोहम्मद, फ़कीर हाजी अब्दुल रज़ाक, फ़कीर ज़ुल्फ़कार शोरो जे तरफ़ां भली कार चऊं था। साईं जन जी महिरबानी जो साईं जन असां वटि तशरीफ़ वठी आया। ऐं घणो टाइम कोन वठंदुसि, टाइम काफ़ी थी चुको आहे। अवां दोस्तनि बि ॾाढो इंतज़ार कयो आहे, काफ़ी दोस्त त विया हलिया। असां अवां खां माज़रत कयूं था। साईं जन किथे प्रोग्राम ते वियल हा परे, असीं साईं जन खे अचण ते ख़ुशामदीद चऊं था। दोस्त जेके ॿाहिरि आहिनि, दरगाह ते आहिनि, मस्जिद में आहिनि, मेले में आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पिंडाल में अचो। साईं जन जो ख़िताब थींदो, उन खां बाद में लंगर जो बंदोबस्त थियल आहे। नारे तकबीर। हाणे सुस्त न, चुस्त थी वेहिजो। साईं मौली साहब फरमाईंदो त मौली साहब हे तुंहिंजो तॾो बि आहे, ऐं असां बुखारीअ जे फ़क़ीरनि जो वॾो नालो ॿुधो आहे। चओ सुभान अल्लाह। जेके महिमान नवाज़ बि आहिनि, माण्हुनि खे इज़तूं बि ॾींदा आहिनि। अवां उन महिमान नवाज़ीअ जो हक़ बि अदा कजो ऐं उन इज़त जो बि हक़ अदा कजो। सुभान अल्लाह बि चइजो, साईं जो हौसला अफ़ज़ाई बि कजो। नारे तकबीर, नारे रिसाला, हथ मथे खणी नारे रिसाला, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व असहाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। साहड़ जा सिंगार अण ॾिठे अॻ हुआ। नका कुल फयकून हुई नका बि प्रचार। न की सिज हो न की चंद हो न हुई तौहीदी तवार। तॾे मोहब्बत साण निहार लायाई लतीफ़ चए। अंधन अंधकार सजन लधो सोजरो। प्यादा वनी पार प्या संभलिया की न सवार। पोए मोहब्बत साण निहार लाई लधाऊं लतीफ़ चए। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम जी वकार सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह हक जारियात या अली जिंदाबाद जिंदाबाद। दोस्तों जिंदाबाद अल्हम्दुलिल्लाह जिंदाबाद। असांजे शोरा बिरादरी ऐं जेके बि दरगाह जा ख़िदमत गुज़ार उन्हनि गॾिजी ख़तीब अहले सुन्नत बिरादरम से मौलाना मुफ्ती हाफ़िज़ शाह नवाज़ बुग्यो साहब जे निगरानी में ॿिन्ही जहाननि जे सरदार जो उर्स मुबारक ऐं उन सां गॾु साईंअ जे बचड़े अल्लाह जे कामिल वली हज़रत क़िबला साईं पीर सैयद मोहम्मद इब्राहिम शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो सालियानो उर्स मुबारक मनायो आहे। सुभान अल्लाह। दुआ की आयूं अल्लाह पाक
पंहिंजी बारगाह में ॿिन्ही उर्सनि जी तकरीबुनि खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जन भी इंतजाम एतमाम कयो आहे अल्लाह साईं उन्हनि जो ही ख़र्च मेहनत मोहब्बत बारगाह नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ऐं बारगाह साईं सखी सैयद इब्राहिम बुखारी जी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर। जेके भी तव्हां आया आहियो असां समेत अल्लाह से सभिनी जी हाज़िरी क़बूल ऐं मक़बूल। सुभान अल्लाह आमीन। टाइम काफ़ी थी चुको आहे। मूं हिकु आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ऐं मुख़्तसर मदीने जे साईं जो मीलाद, उन खां पोइ साईं सैयद इब्राहिम शाह ऐं संदसि अहले खानदान जो कुछ करामतूं अवां जी ख़िदमत में अर्ज़। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। qad jaakum min Allahi nurun wa kitabun mubin। अल्लाह पाक फरमायो बेशक आयो तव्हां वटि तव्हांजे रब पारां रब वटा अज़ीम शान नूर ऐं रोशन किताब। दोस्तों हिते हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत कयां त जीअं असांजो रब अज़ली अबदी आहे हमेशा खां, अहिड़े नमूने सां अल्लाह जूं सभु सिफ़तूं भी अबदी अज़ली आहे। रब रहीम त इहा सिफ़त अबदी आहे, रब करीम इहा सिफ़त अबदी। जीअं अल्लाह जी ज़ात अबदी आहे हीअं अल्लाह जूं सारियूं सिफ़तूं अबदी अज़ली आहिनि। हाणे रब करीम सोचो मां रहीम आहियां पर रहम कंहिंते कयां, करीम आहियां करम कंहिंते कयां, मां शाफ़ी आहियां शिफ़ा ॾियण वारो आहियां पर कंहिंखे शिफ़ा ॾियां को आहे कोन, मां अकेलो आया। अल्लाह ताई इरादो फरमायो मां पंहिंजी मखलूक पैदा फरमाया पोइ कंहिंते रहम कयां, कंहिंते करम कयां, कंहिं बीमार खे शिफ़ा ॾियां, रोज़क रोज़ी विराया। इहो इरादो करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सभ खां अॻ में पंहिंजे मिठे महबूब जो नूर पैदा फरमायो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर, दरगाह आलिया साईं हज़रत इब्राहिम शाह बुखारी। पोइ अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे नूर मुबारक खे पैदा फरमायो। साईं जे नूर मां अल्लाह साईं 18,000 जहान पैदा फरमायो। ये चांद सितारे और सूरज सब तेरी ज़िया से रोशन है। ये चांद सितारे और सूरज सब तेरी ज़िया से रोशन है। हर जर्रे में तेरा जलवा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आप गद्दी चवरायो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकु रवायत में आहे हिकिड़ो दफ़ो ॾी सुभान अल्लाह चयो अल्लाह पाक उनजे नाम अमाल में 1000 नेकियूं लिखंदो आहे, 1000 गुनाह माफ़ कंदो आहे ऐं 1000 दर्जा बुलंद फरमाए छॾींदो आहे। हिकिड़ी रिवायत ॿुधायां पोइ तव्हांखे पाण ई शौक़ थींदो
चवण जी जरूरत कान पवंदी तव्हां खुद ब खुद सुभान अल्लाह पिया चवंदा अल्लाह जे हबीब फरमायो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे तख्त जे मथां सवार हो काबीनत साईं सां गॾु हुई कंहिं बाराड़ी जे इलाइक़े मथां साईं जो तख्त उॾाणो उतां अची गुज़रियो हिकिड़ो थनार हुयो उन गऊं बकरियूं ॾिठूं पेचारियूं उन जी नज़र अल्लाह जे नबीअ जे तख्त ते पई त मुंहिंजा प्यारा अल्लाह जी कुदरत ॾिसी पाण तख्त जे ॾियारे थी मालिक हेॾो वॾो तख्त इहो तो उॾारियो आहे चवण लॻो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह ताला जी जात बरकात मलाइकनि खे मोकिलियो मलाइको वञो इन थराड़ खे मां अल्लाह जे तरफ़ां कुर्ब जा भाकुर पायो इन्ही जे मथां रहमत जो वसकारो कयो जॾहिं रहमत वठी मलाइकनि खे लहंदे सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठो त भाकुर पिया पाइनि सिर्फ़ सुभान अल्लाह चवण ते अल्लाह जे नबी पंहिंजे तख्त खे हुकुम कयो तख्त हेठि लही आयो सुलेमान अलैहिस्सलाम लही उन थराड़ खे पाण बि भाकुर पा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुबारक हुजे सौदो कंदे त हुन सम्झो तकड़ी पार्टी आहे गऊं बकरी जो सौदो कंदो टीण ते पैसा ॿुधाईंदो हेॾो वॾो माण्हू आहे जेको तख्त ते पियो घुमे मथे सुञाते कोन त केरु आहे अल्लाह जे नबीअ खे अर्ज़ करण लॻो त साईं गऊं खपे बकरी खपे रिढ दुंबो खपे हथ रख त मां पैसा ॿुधायां साईं फरमायो धनार तू मूंखे सुञातो कोन मां सॼे जग जो वाली बादशाह आहियां अल्लाह जो नबी पैगंबर आहियां कॾहिं मुंहिंजे ॻोठ आए त मुंहिंजे घर जूं दीवारूं पीलर पाया सोन ऐं चांदीदार मूंखे गऊं बकरी जी ज़रूरत कान्हे का तो हाणे असांजे तख्त खे ॾिसी चयो सुभान अल्लाह अल्लाह साईं मोट ते मलाइक मोकिलिया जिन तोखे भाकुर पाता जिन तुंहिंजे मथां ख़ुदा जी रहमत वसाई हाणे इहो सभु कुझु इनाम मूंखे ॾे इहो तख्त मां तुंहिंजे हवाले थो कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अर्ज़ कयो धनार हुयो थरार पर वॾो होशियार हो सुभान अल्लाह पराली जा माण्हू सादा सीधा बि कई सही न हूंदा होशियार हूंदा हजाज बिन यूसुफ जेको बादशाह गुज़रियो आहे इहो बेहद ज़ालिम बादशाह गुज़रियो आहे दोस्तो माण्हू कंबंदा हुआ ढिजंदा हुआ सो हिकिड़ो दफ़ो अची कंहिं रस्ते खां गुज़रियो त हिकिड़े हमरा पे बकरियूं चारियूं उन खां पुछई ॾे ख़बर तव्हांजो बादशाह कीअं आहे त उन धनार हजाज बिन यूसुफ खे जेको आयो सो चई कचूं गारियूं त हजाज बिन यूसुफ उन खां पुछो तूं मूंखे सुञाणी छो त मां केरु आहियां कि न मूं तोखे कोन सुञाणो कि हजाज बिन यूसुफ आऊं त आहियां कि पोइ साईं तो मूंखे बि कोन सुञाणो कि तूं केरु आहीं कि आऊं हिन ॻोठ जो चरियो हे बि धराड़ वॾो होशियार चवण लॻो अल्लाह जा नबी इहो सौदो मंज़ूर न आहे ये तख्त कुर्सियूं दुनिया में रहिजी वेंदियूं हे जेको अल्लाह जी रहमत वारो सिलसिलो आहे इहो मूंसां गॾु आख़िर ताईं गॾो हलंदो दुनिया दम गुज़रो अलाए छा हयाती ओ दुनिया दम गुज़रो अलाए छा जेको करणो अथई मत मुमाती दुनिया दम गुज़रो करण थई सा अॼु कर ममाती दुनिया दम गुज़रो
प्यारा मुसलमान भाइरो सुभान अल्लाह चवण ते एॾो अल्लाह ख़ुश थींदो आहे जेको माण्हू हाणे तंबू लॻो पियो आहे हसीन पियो लॻे माण्हू उनखे ॾिसी अल्लाह खे यादि करे सुभान अल्लाह त 70 साल जी नफ़ली इबादत ख़ुदा हुनजे हवाले करे छॾी प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब खां अॻ में पंहिंजे मिठे हबीब जे नूर खे पैदा फरमायो पोइ साईं जे नूर खां अल्लाह पाक 18,000 जहान ख़लक़िया हज़रत पोइ अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे नूर खे करोड़े साल पंहिंजी दरबार में बिहारियो तूं मुंहिंजो दीदार कर मां तव्हांजो दीदार कर सुभान अल्लाह करोड़े साल बल्कि अरबी जिब्राइल अमीन खां अल्लाह जे हबीब पुछो जिब्राइल तुंहिंजी उम्र घणी आहे अर्ज़ कईसीं मूंखे उम्र यादि कान्हे साईं फरमायो भला का निशानी को ओञाण त ॾे ये पाण वटि हाणे शऊर आहे शहरनि में कुझु 12 ॾींहनि में पर अॻे तारीख़ूं कोन लिखंदा पैदाशी पोइ जॾहिं शनाख्ती कार्ड जो ज़मानो आयो पोइ ऑफिसरनि पुछो अदा तुंहिंजी उमिरि घणी आहे किसी मूंखे उमिरि यादि कान्हे मूंखे तारीख़ पैदाशी यादि कोन्हे पोइ वरी पुछंदा हा अदा तोखे पाकिस्तान हिंदुस्तान जी जुदाई यादि आहे पाकिस्तान ठहियो तोखे यादि आहे तोखे फिलानी बाहि यादि आहे तोखे फिलानी मोड सैलाब यादि आहे तुंहिंजो हाउस साईं उन टाइम मां कम से कम 13 साल जो होसि या कद पुत ॿुधाईंदा हा पोइ ऑफिसर अंदाज़ो लॻाए पोइ मिली 19-20 करे छॾींदा हा अल्लाह जे हबीब फरमायो जिब्राइल तूं ख़ाली पंहिंजी निशानी त ॿुधा जॾहिं तोखे रब पैदा कयो तो छा ॾिठो जिब्राइल अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा आका जॾहिं अल्लाह पाक मूंखे पैदा कयो मां अल्लाह जी दरबार में निहारियो त मूंखे हिकिड़ो तारो चमकदे नज़र आयो सितारो चमकदे नज़र आयो जेको 70,000 साल चमकियो पिए 70,000 साल गायब थी पिए वियो मूं गायब थींदे चमकदे पंहिंजी अखियुनि सां 72,000 मरतबा ॾिठो आहे सुभान अल्लाह हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो मुंहिंजी उमिरि केतिरी हूंदी आमिना जे लाल फरमायो जिब्राइल जे उहो सितारो असां तोखे अॼु ॾेखारियो सुञाणंदी अर्ज़ कई मुंहिंजा साईं जेके मां 72,000 मरतबा ॾिठो आहे कीअं कोन सुञाणंदुसि आमिना जे लाल पंहिंजो पटको मुबारक पेशानीअ खां थोरो मथे सरकायो त साईं जे पेशानीअ में उहो तारो चमकियो जिब्राइल अर्ज़ कयो आका रब्बे ज़ुल जलाल जो कसम इहो ई सितारो हो असांजे महबूब फरमायो मूंखे बि पंहिंजी रब जो जी इज़त जो कसम आहे इहो सितारो मां मोहम्मद जो नूर हुयो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर सरकार जी आमद महबूब जी आमद दिलदार जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद जेके हलिया विया उन्हनि जो नसीब पर हाणे अलाह कंदो केरु कोन जेके आयो सो निभाइजो साईं जो मीलाद पे बयान कया ज़िक्र विलादत ख़बर आहे त ही अहिड़ो ज़िक्र आहे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा पंहिंजे घर में घर फातिर खे विहारे पोइ साईं जी विलादत जा वाक़िया बयान फरमाया सुभान अल्लाह पाण पंहिंजे बच्चनि खे पियो ॿुधाए अम्मा आमिना जूं रवायतूं अम्मा आमिना थी फरमाए 9 महीना पूरा थिया 12 रबीउल अव्वल जी रात हुई मुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर पे आयो अम्मा फरमाए थी घर जो अंदरा कड़ो मिलियल हो मूं 2 औरतूं ॾिठियूं घर नूर सां भरिजी वियो मुंहिंजे घर खां आसमान ताईं नूर जा गोला आया वया पे
उन्हनि औरतुनि खां पुछियो अवां केरु आहियो? हाणे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास बयान पियो फरमाए रिवायतूं साईं जे विलादत बासात जूं पियो ॿुधाए। अम्मा आमना फरमायो त उन्हनि औरतुनि ॿुधायो, हिकिड़ी चयो त मां ॾाढी हवा आहियां, ॿी चयो त मां बीबी मरियम आहियां, टी चयो त मां बीबी आसिया आहियां। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, उन्हनि चयो त असां दायूं थी आयूं आहियूं रसूलुल्लाह जूं। फरमाए थी सुबुह जो टाइम हो, खरज मिन बतनी नूर, नूर जणियो नूर, उहो नूर जंहिंजी रोशनी में मां शाम यमन जूं माड़ियूं ॾिठियूं। वरी अम्मा फरमायो त मतां को चवे त माड़ी वॾी थींदी आहे महलात, उहा खणी ॾिसण में। अम्मा वरी फरमायो उन खां अलावा शाम यमन जे उठनि गाह खाई ओगाशो में मां उन्हनि जा दंत बि हिक जहिड़ा ॾिठा, हिक जहिड़ा दंत ॾिठा। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, अम्मा फरमाए थी मां नूर ॼणियो सुबुह जो जेके बि औरतूं आयूं मुंहिंजे महबूब जी अम्मा खां पुछो अम्मा आमिना तोखे ठा ॼाओ? ॿियूं मायूं चवंदियूं पुट ॼाओ या धीअर ॼाई, पर महबूब जी अम्मा फरमायो न धीअ न पुट, मां नूर ॼणियो आहे, नूर नूर ॼणियो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो, उन रात जंहिं रात मुंहिंजे महबूब जो नूर पे आयो, हरम पाक में हिकिड़ो अरबी जवान हो, 40 सालनि जी उमिरि हुई, ख़ालिद बिन सईद उनजो नालो हो। घर वारनि कम सां मोकिलियो, पर देर थी वई चई हाणे भला कंहिंजी निंड फिटायां। हरम में सुम्ही पियो, 12 रात रबियुल अव्वल जी हुई। ख्वाब पियो ॾिसे, ख्वाब त सॼो जहान ऊंधाईअ में बची वियो आहे, ऊंधाई अंधोकार थी आहे। पोइ ज़मज़म वारे खूह मां अहिड़ी नूर जी लाइट निकिती थी, सॼो जहान रोशन करे छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुबुह जो उथियो त ये अमर खे रात आऊं हरम में सुतोसि, मूं ख्वाब ॾिठो अजीब त सॼो जहान ऊंधाई में अची वियो आहे, अंधेरो थी वियो आहे, हथ हथ खे कोन थो ॾिसे। उन खां पोइ ज़मज़म वारे खूह मां अहिड़ो नूर निकितो कि सॼो जग रोशन करे छॾियो। मां जो पुटु अजीब ख्वाब आहे, हल हेॾा ॿ घटियूं छॾे टी घिटीअ में हिकिड़ी माई थी रहे, उन खां हली ताबीर करायूं। अञा हुन माई वीचारी नाश्तो ई कोन कयो हो, सुती पई, वञी तर खड़कायूं। माई दरवाज़ो खोलियो, निहारे ख़ालिद बिन सईद जी माउ खे चयो असां अञा उचाई हाणे आहियूं, अञा असां चांहि पाणी बि कोन कयो आहे। ओ माई अवां कहिड़ो ख्वाब ॾिठो आहे जो एतिरो जल्दी आया हो? ख़ालिद जी मां फरमायो माई साहबा मूं ख्वाब कोन ॾिठो आहे, मुंहिंजे हिन पुट ॾिठो आहे, पर ख्वाब अजीब आहे। वरी हरम में ॾिठो अथई, घर झंग में न, किथे ॿी जाइ ते न, हरम में ख्वाब ॾिठो अथई, सॼे जहान में ऊंधा थी वई आहे। पोइ ज़मज़म मजा खूह मजा नूर निकितो जी सॼो जग रोशन करे छॾियो। त मुंहिंजा प्यारा ताबीर करण वारी मोहतरा माई चवण लॻी ख़ालिद जी मां मुबारक हुजनि तुंहिंजे पुट खे, ख्वाब ॾाढो भलो ॾिठो अथई, अजीबो ग़रीब ख्वाब आहे, रब न भुलाए त ज़मज़म मां नूर निकितो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरियो जॾहिं काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर मुकम्मल कयाई, अल्लाह खे अर्ज़ कई रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम। मुंहिंजा मौला मां तुंहिंजो घर तयारु कयो आहे, हाणे मूंखे मज़दूरी अता फरमा। पोइ अल्लाह पाक फरमायो इब्राहिम मज़दूरी में ॾोकड़ खपनि, पुट खपनि, धीअरूं खपनि, ज़मीनूं खपनि, कारोबार खपनि, छा खपे? त इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो रब कुझु न खपे, माण्हू घुरनि माल, पर मां सभिनी घुरां सुपरी, दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, पोइ मूंखे नाम निहाल ते महबूब जो सल्लल्लाहु अलैहि या
या हबीबल्लाह। मुसलमान भाइयों, भाई साहब चमन लगी इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह का महबूब घुरी वरतो बोला आखिर जमान नबी जॾहिं बि दुनिया जे तख़्ते ते अचे जमा इब्राहिम जे खानदान मां अचे त ज़मज़म मां जेको नूर निकितो आहे इहो दलालत थो करे आमिना जो लाल अची वियो आहे, रात अची वियो आहे या अचण वारो आहे, हाणे करीब आयो आहे या अचण वारो आहे। हज़रत ख़ालिद बिन सईद जी उम्र 40 साल हुई, 40 साल साईं जी उम्र ऐं मदीने जा साईं उन रात अची चुका। अल्लाह जे हबीब जी 40 साल ज़ाहिर उम्र थी त हज़रत ख़ालिद जी उम्र 80 साल खे वञी पहुती। मुंहिंजे महबूब नबूवत जो ऐलान फरमायो मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। मुंहिंजा प्यारा मके में हुल थी वियो, मके में माण्हू पंज हेॾां बीठा हेॾां बीठा हैरान थी विया त कहिड़ो ऐलान ॿुधो आहे। उहे चेबे गोयूं करण लॻा। ख़ालिद बिन सईद उन्हनि जूं कचहरियूं ॿुधियूं, घर वारनि खां पुछाई छा ॻाल्हि आहे। उन्हनि चयो पंहिंजे पाड़े जो मोहम्मद जंहिंखे पाण मोहम्मद अमीर सॾींदा हुआसीं उन ऐलान कयो आहे त मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां। इन ते माण्हू शोर शराबो हंगामो लायो वेठा। ख़ालिद बिन सईद पंहिंजे घर वारनि खे चयो हयाती ते भरवसो न आहे, असां वॾनि खां ॿुधो आहे आख़िर ज़मान नबी मके में पैदा थींदो, हिते ईंदो, नबूवत जो ऐलान कंदो। इहा ख़बर कान्हे उहो केरु हूंदो, मूंखे वठी हलो। जे अल्लाह जो नबी हूंदो त मूंखे मौजज़ो ॾेखारींदो, मां त कलमो पढ़ां, बाक़ी माण्हुनि जी मर्ज़ी। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीर, नारे हैदरी, नारे पीर। दरबार नौराई शरीफ का पीर तरीक़त हजरत किबला पीर सैयद चंगल शाह जीलानी कादरी दामद बरकातुहुम आलिया तशरीफ़ वठी आया। साईं जन सां गॾु साईं जन जा बिरादर ऐं मोहतरम जनाब अब्दुल ख़ालिक शोरो साहब उन्हनि खे ख़ुश आमदीद कनि था। नारे तकबीर, नारे रिसालत। चुप थियो वेठा हो माशाअल्लाह। साईं किथां खां पंधु करे आया आहिनि, तव्हां सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ नारे जो जवाब ॾियो। नारे तकबीर, सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, प्यारा मुसलमान भाइयों, हाणे हज़रत ख़ालिद बिन सईद रसूलुल्लाह जी दरबार में आयो। सुणो मूं ॿुधो आहे तव्हां नबूवत जो ऐलान कयो आहे। साईं फरमायो जी हाँ। भला पोइ तव्हां वटि को दलील को मौजज़ो मूंखे त ॾेखारियो। अल्लाह जे हबीब फरमायो ख़ालिद बिन सईद मां ॿियनि खे चंड लाए ॾेखारींदुसि, ॿियनि खे सिज मोटाए ॾेखारींदुसि, जबल हलाए ॾेखारींदुसि। अल करीबो वक़्तु ईंदो जो महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण बि हली थिया समझी सचो रसूल उठन सिर झुकाया। महबूब जे हुक्म सां, महबूब जे हुक्म सां वण बि हली थिया समझी सचो रसूल उठन सिर झुकाया। महबूब जे हुक्म सां। ऐ
तोखे ख्वाब विसरिया मां रसूलुल्लाह खे याद सुभान अल्लाह मूंखे याद मां जई रात मदीने पंहिंजो मके शरीफ में पैदा थी रहियो मुंहिंजी आमद थी तू हरम में सुतो पियो तू ख्वाब पे ॾिठो त सॼे जहान में ऊंधाई थी वई आहे पोइ ज़मज़म वारे खूह मां नूर निकितो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब फरमायो हे रात मां अची रहियो होसि ऐ ख़ालिद तो ख्वाब पे ॾिठो त ज़मज़म वारे खूह मां नूर निकितो आहे इहो आम नूर कोन हो मां रसूलुल्लाह जो नूर हो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक सुबह तैबा में हुई बटता नूर का मस्त है बुलबुले पढ़ती है कलमा नूर का सुभान अल्लाह बिठाई साहब ने फरमाया आया सखियाम मुझा मारो चल बंभोर में पसीप पुनव जाम से मुझाने से मेल ठरियाम वो गूंगर सब विसरियाम सुखन शौखो कढो सुभान जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी ओताक अदा राजा और जीवायो फरमायो ख़ालिद तोखे ख्वाब विसरी वियो आहे मां मुस्तफ़ा खे ख्वाब याद आहे तोखे कहिड़ा मौजज़ा ॾेखारियां तुंहिंजे लाइ वो हरम वारो ख्वाब भी मौजज़ो आहे सुभान अल्लाह अमाम नाजी फरमाए मदीने जे मीर जो नूर आयो इंजे उम्मत गुनाहगार जे लाइ सजदो फरमायो रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती सुभान अल्लाह मिठाई साहब फरमायो त रात जा पियो हाणे वरी मुफ्ती साहब हिकिड़ी किल्फ ॿुधाई त को शाह साहब उन वरी चयो आहे त भिटाई सॻो रोज़ ढाका वठी ॾियो अल्लाह अल्लाह तावीज़ कयो गंदा कंदो माण्हुनि खणी मथे खणियो ॿियो को चवे हो त मयार कान्हे पर शाह साहब साईं अता रसूल शाह बावल दौर वारे मूंसां ॻाल्हि की पाण फरमाईंदा हुयोसि मदीने उते मूंखे कुल्लर में अजरख पई मां पियो घुमां त हिकिड़े अरबी को सिंधी बि ॻाल्हाए मुंहिंजे कुल्ले जे हथ रखियईं कि साईं केरु आयो मुंहिंजो सैयद आहे किथां जो सिंध जो सिंध वॾी आहे ज़िलो चे हैदराबाद कि भला भिटाई साहब जो मज़ार किथे हूंदो असांजे ज़िले में मज़ार सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन अरबी चयो त कॾहिं बिया आयो साईं जो एस ताईं हूंदो कोन मुंहिंजो मां कोन पोइ यको ईअं हथ रखी कि अफ़सोस मदीने आयो ऐं सुभान अल्लाह सुभान अल्लाह कॾहिं भिट साथ में सुभान अल्लाह कॾहिं भिटाई घोट ते वञा सुभान अल्लाह मिठाई साहब पाण फरमायो त पटो भाई पाण खे पटो भाई पाण खे त भेरो मलाए जे भिट तां अदा
तूं गरीब आई मिस्कीन आई हिट जो फेरो कंजो कर असां तोखे माला माल करे छॾींदासीं सुभान अल्लाह हज़रत बिटाई घोट रहमतुल्लाह अलैह शाह साहब तारीख़ पढ़ी कान शाह साहब खे अञा बिटाई साहब जी ख़बर ई कान्हे ऐं सिर्फ़ हिकिड़ो बैत ॾियांसि त हुनजो माना बि कोन ॿुधाए सघंदो बिटाई साहब जो फरमाए त कलमूं पढ़ां त काफ़िर थियां कलमूं पढ़े केरु कलमूं पढ़ां त काफ़िर थियां कलमूं भरे केर जिॾां राह रसूल जी ओॾां न भरियां पेर हो जेके पुछनि था राह रसूल जी तिन सां आहे मुंहिंजो वेर सुभान केरु ॿुधाईंदो कलमूं पढ़ां त काफ़िर थियां पर बिटाई साहब किथे ॻाल्हायो आहे जॾहिं मदीने जा साईं हिजरत करे हारे हिरा जे लाइ ससुर जे लाइ वञी रहिया हा त रस्ते में हिकिड़ो बकरार मिलियो उते खीर पीतऊं अॻिते रवाना थी विया काफ़र पुछां साईं जो पेर मुबारक खयो पिया उन बकरार वटि हो मुस्लमान उन खां पुछां तूं पंहिंजो कलमूं पढ़ी ॿुधा साईं केॾां साईं केॾां वियो उन टेम चवंदा हाणे कलमूं पढ़ा त काफ़िर कलमूं पढ़ी साईं जी ॻाल्हि ॿुधायां इन हार में वियो आहे त पोइ त काफ़िर थी वियो वरी हिननि खे चई जेके पुछनि था राह रसूल जी उन्हनि सां आहे मुंहिंजो जो त दुश्मन आहियां पर हुननि सम्झो हे त रसूलुल्लाह सां हेॾी दुश्मनी थो रखे जो के पुछनि था उन्हनि जो वेरी आहे सुभान अल्लाह जेॾा भरिया रसूल पेर ओॾा न भरिया पेर हुननि चयो त भला ख़ाली असांखे रस्तो ॾेखार जिन जेॾा उहो साईं वियो आहे मां कटनि ओॾा पेर बि कोन भरींदुसि किथे जो बेटा पाण खोड़नि विया खोड़नि से मखदूम अब्दुर्रहमान जी हुकूमत हुई जिते टोल न वॼंदो बिटाई साहब उन शहर में तंबूरो वॼायो साईं जा शागिर्द ख़लीफ़ा घेरो करे विया साईं खे हिन बाह में हिन बाह में साईं जो बाबू छा कयो आहे ॻाल्हायो त सही ॿुधायो त सही तुसीं छा ॿुधायूं असांजे मुर्शिद जे इलाइक़े जी तो कानून जी भञकड़ी कई आहे हिते ढोल न वॼंदो आहे नंढी ढोल ते न लॻंदी आहे तव्हां हेॾो खणी वॼायो आहे तंबूरो हाणे हल साईं वटि पोइ जेको साईं फ़ैसिलो कंदो बिटाई घोट फरमायो पहिरीं मुंहिंजी चिठी खणी वञ सुभान अल्लाह पर्ची खणी वञो पर्ची ते साईं छा लिखियो अॼु न ईंदुसि आऊं सुभां फिरी ईंदा पाण से सजन ईंदा साण जिन पार खया हिन खोयनि जा सुभान अल्लाह पाण फरमायूं अदा हे पर्ची खणी वञो पोइ अव्हांजे उस्ताद मुर्शिद सां बि मिलंदासीं शागिर्द पर्ची खणी विया जंहिं वक़्तु मखदूम अब्दुर्रहमान रहमतुल्लाह अलैह खे पेश कयऊं साईं यकदम मसनद छॾे उथियो फरमायूं वारो करियो सैयद खे वञी रोकियो मतां कावड़ जी हलियो वञे हिन में लिखियो अथई कि ॿियो हलियो त मदीने जे साईं खे वठी ईंदो सुभान अल्लाह ॿाहिरि निकिता त साईं हुयो कोन पोइ साईं मखदूम साहब पंहिंजी टाटर सां सॼो शहर मुहारियो सुभान अल्लाह अतर पीर जी छटकार कई शागिर्दनि जो साईं छा फरमायूं बिटाई साहब पंहिंजे नाने साईं खे वठी ईंदो अची मूंखे परचाईंदो पाण महबूबन करीमन खे वठी पोइ परचाईंदो ज़रूर साईं खे वठी ईंदो हो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में सुभां मुंहिंजो चंड खां सुहिणो यार कुर्बान वञाऊं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बान ईंदो फेरे पवंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात भंभोर में अल्लाह रही वञ रात भंभोर में बिटाई साहब भी अचे पियो ऐं साईं जो फाकुर बि आहे
फरमायूं मखदूम साहब असांजे अब्दुल लतीफ़ जी अवां खे पार थो सुभान अल्लाह हाणे इहो धागा वठी लो अञा घोटकी जे पासे में हिकिड़ी मस्जिद आहे साईं नहरो शाह रहमतुल्लाह अलैहि वारनि जी उन मस्जिद जे सिर ते क़ुरान जो ख़त्मो निकितल आहे सिर ते मिठाई साहब वियो पे उन ज़ियारत ते जॾहिं उते पहुतो नमाज जो टाइम थियो साईं फरमायो अॼु फिटाई नमाज पढ़ाए सफ़र में नियत 15 ॾींहं खां मथे मुक़ीम हुया पाण नमाज पढ़ायूं पर हिकिड़ी रकात ओला तरफ़ ॿी वरी हेॾां टी रकात में हेॾां मोकिले बीठो चौथी में हेॾां मोकिले बीठो माण्हू चए हीअ कहिड़ी नमाज़ आहे सुभान अल्लाह असांजो बछूं ॾाढी थी वियूं हे त अनोखो इमाम आहे नमाज टोड़ींदा पंहिंजी परदा हलिया मुंहिंजा प्यारा मुसलमान भाई पर अल्लाह जा वली जॾहिं अहिड़ो मौक़ो ईंदो आहे हे ज़ाहिर अखियूं बंदि करे सीने वारियूं अखियूं खोलींदा सुभान अल्लाह साईं क़िबला सैयद मोहम्मद इब्राहिम शाह बुखारी जो फोटो असांजे उस्तादन जो कादरी सिलसिले में मुर्शिद आहे सुभान अल्लाह कादरी सिलसिले में मुर्शिद आहे साईं जी दरबार में हिकिड़ो फ़कीर हो कंहिंजो मुरीद हो पर थोरो तबियत जो हल्को पाण खे कुझु मथे पियो समझे पर बिटाई साहब दो फरमाए सभई सुहागणियूं सभिनी गिचन हार पसण ख़ातिर पुनल जे सभिनी कया सींगार ढोल तनी जे ढार हेठा यूं हलन जे सभई सुहागणियूं सभिनी गिचन हस पसण ख़ातिर पुनल जे सभिनी कया वस ढोल तनी जे गस हेठा यूं हलन जे सुभान अल्लाह सो फकीर तकड़ो पियो ॻाल्हाए साईं क़िबला सैयद अब्दुल खालिद शाह साईं जी जा पोटा पाण फरमायूं फकीर अल्लाह साईं जेको अर्श अज़ीम ते कलमो लिखियो आहे उनजी मस जो कलर कहिड़ो आहे टुप वॾा थो ॾिए ख़बर ॾे उन मस जो कलर कहिड़ो आहे साईं मूंखे ख़बर कान्हे साईं बांह खां वठी फरमाए निहार हीअ जो हथ कयूं पर्दा हटी विया फकीर अर्श अज़ीम पियो ॾिसे कलमो पियो ॾिसे त साई मस सां लिखियो सुभान अल्लाह असांजे मदरसे में ईंदा त साईं जूं हे मुक्कियूं मुबारक थुलियूं पोइ असां उस्ताद वली खां पुछो साईं फरमायो इन जे करे जो 12 रकातूं तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदो आहे हर रकात में सूरत यासीन अलहम्द खां पोइ सूरत यासीन पढ़ंदो आहे हीअ कजे करे हे पेर मार के सुनी सुभान अल्लाह साईं जी ईरान में दावत हुई दावत में विया उन्हनि छेलो दावत में सुठे नमूने सां तयारु कयो जॾहिं मानी साम्हूं रखियूं त साईं अब्दुल खालिद शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह साईं जा पोटा उन्हनि चयो मूंखे लस्सी जो गिलास हुजे या खीर गिलास हुजे त उन सां मानी खाई बसि तबियत मिज़ाज मुंहिंजो नथो चाहे फ़कीर कम खे दॿे रखियो खाई पी जॾहिं हलिया साईं खे चयोसीं खाई त ॾिसी वाह जो पकल चयो वाह ठीकु आहे सही पोइ तव्हां छो कोन खाधो साईं फरमायो था इहो जेको छेलो हो न इन में हिकिड़ी बेवा माई जो ॾिसो छेले में हिननि ॾोकर कया पर हुननि माई इनकार कयो त मूंखे ॾोकर न ख़बर मुंहिंजो हिसो रहण ॾिनो पोइ हिननि ॾोकर त भले ॾिना हुन माईअ खे पर
मुझी तकवा मुखे इजाज़त न ॾिनी त जंहिंमें बेवा माई जो नाराज़ को सुभान अल्लाह इन्हनि ईअं मंज़िलूं कोन मारियूं ईअं तंबूअ कोन लॻा ये रोजा कौन ठहन बिनाई जाब बरमत मुना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद ते गोदा गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहरी परन फखर्र मूसा सैका जोगी जुंग जलन मा ज़ागल बसरो वमा तगा अहरी रवश रवन बी यमशी बी यंतिको अहरी चाल चलन पोए सैयद ते सजल अदा कल पुछी थो कहिड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत सैयदना रोशा रहमतुल्लाह अलैह नमाज कान टोड़ी या नमाज टोड़े हलिया सही फिटाई साहब सलाम वालो पान फरमायूं माइट तू नमाज कान टोड़ी या जमायती हलिया सैयदना रोशा बादशाह फरमायो अब्दुल लतीफ मूं जने अवा जो यो नमूनो ॾिठो त कॾहिं हीअं था पियो कॾहिं हीअं था पियो पोइ मां ज़ाहिर अखियूं बंदि कयूं अंदर वारियूं अखियूं खोलियूं के उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते सुभान अल्लाह पोइ जो मुने आयो त काबे मंझ बीठा काबे मंझ बीठा हेड़ा मोह कयो तब काबू हेड़ा मोह कयो तब काबू हेड़ा रुख कयो तब काबू हेड़ा काबू ॾिठम त इमाम जी सिमत दुरुस्त नमाज टोड़ जी ज़रूरत कर सुभान अल्लाह हाणे अदा फ़ैसिलो तव्हां कयो इहो धागे वठण वारो धागा त असीं वठींदा आहियूं अल्लाह जो जुंग वली वॾो आलिम एॾो ज़िक्र जिते हाणे भिटशा जिते साईं जी मज़ार आहे इन जाइ ते साईं बरकातूं नफ़र पढ़ियो पूरो न सजे में विया बसि अल्लाह जी मोहबत में गुम थी विया पोइ बारी उॾामी उॾामी फिटाई जे मथां धिक खटी वई शाह हबीब रहमतुल्लाह अलैह पैर खणी जॾहिं उते पहुतो ढलार बकरियूं बेचारियूं पुछाई मुंहिंजो अब्दुल लतीफ पुटु हेॾां आयो पैर हेॾां गुम थियो आहे अवां को ॾिठो चवण लॻा साईं आयो वाकई हिकिड़ो दुर्वेश हुयो हिते सजदो कयाई उॾामी उॾामी वारी हुनखे ढके छॾियो आहे ईअं लॻे थो शाह साहब शाह हबीब रहमतुल्लाह अलैह मथां अची बीठो पाण फरमायूं सुता फरमायूं त लगी लगी वाह ठकिया लिंग लतीफ जा हेठों आवाज आयो अञा पई पसा खणा पसण ख़ातिर पुंढल जे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे लतीफ जिए लतीफ प्यारा मुसलमान भाइरो साईं वारी हटाए पांव खां वठी साईं पंहिंजे घर आया फरमायूं अब्दुल लतीफ अल्लाह पाक शर्म वारियुनि जे दड़नि ते कोन्हे हर जाइ हर हंगा पुट हिते अल्लाह खे यादि कर फिटाई साहिब जीअं बाबो निकितो रिली मथां पाए सुम्ही पियो सुभान अल्लाह हाणे उते ई साईं शाह हबीब आयो पुछा कई छोकिरो थियो कोन थियो न न जीअं सुतो आहे अञा सुतो आहे वॾो जागो सुतो आहे ठका वॾा शाह हबीब पासे में बि फरमायो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिलई त रिलीअ मथां जवाब ॾिनई तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जन तंजूं सेकल वजूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक ल इहो राग रगन को सुता मर सुहन निंड इबादत जन जी सुभान अल्लाह बेशक या फिटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैह
प्यारा मुसलमान भाईरो साईं तो फरमाए अम्मा आमना जी रिवायत तो महबूबन सजो कयो फरमायूं रात जा पियो रात रख घुरियाई रात अना पैया रात अदा अहड़ी रात अगन घुरी कई मेघरे सुभान अल्लाह। से अब्दुल्ला बिन अब्बास रिवायत में बयान करे हजरत सौबिया रजी अल्लाह ताला ना सुवेबा भी आयो आ सोबिया जे महबूबन के खीर पाक प्यारो हुआ थी फरमाए त बार ईंदान गंजा मथे जे वार घट पर साईं आयो त साईं जा वॾा जुल्फ विच वारी सींग निकल विच वारी ऐं ठाणी बि ताज़ी जुल्फ मुबारक संवारिया पिया हा फणीअ सां विच वारी सींग आला हज़रत से हिकिड़ो शेर लिखियो आहे त माना मंज़र उहा सींग ईअं पेश कंदी जॾहिं 27 जी राति हूंदी आहे 27 हुनजी हिकिड़ी निशानी आहे त जीअं जीअं खुटंदी आहे त आसमान में हिकिड़ो नूरानी लीको निकिरंदो आहे अछो सुभान अल्लाह हेॾा कारान विच में वो सिधो जेको आहे नूरी लीको हलंदो आहे फरमाईंदा त साईं जो जी सींद मुबारक कीअं हूंदी कारा वार हिन पासे विच में ॼण शबे कचरा वारी नूर जी सुभान अल्लाह। तुंहिंजे जुल्फ जे बंद कमंद विधा हित हैरान हज़ारे मन तुझे शाही दस्तर ख्वान मथे मेहमान हज़ारे मानर गो जन नूर ॾिठो काब मजा से उठी ख्वाब मजा वठी दर्श बिरह दे बाब मजा दरबार हरारे मानर गो तुझे जुल्फ जे बंद कमंद विदा हैरान हज़ारे मानर गो साईं जा जुल्फ वॾा अखियुनि मुबारकनि में ताज़ो कजल पातल सुभान अल्लाह ताज़ो कजल पातल ऐं साईं जा हे गुरू मुबारक आहिनि ये ॿई जाड़ा हा गॾु ऐं ईअं रब ठाहिया ॼण कमान सुभान हाणे कमान हुई कमान खे तीर जी ज़रूरत हुई अल्लाह से पंहिंजे महबूब जी नज़रुनि खे तीर बनाई हाणे वञ दुनिया में इन कमान में पंहिंजी निगाह करम विझी तो शिकार कर जेॾा निहारी दे तो सुपन लेटी पहुचूं मर्द तुंहिंजे नाले सां कुर्बान थींदा वेंदा उहे तो कुर्बान थींदा पर 1400 साल बाद शोरा बिरादरी ॿियूं बिरादरी हुई सोना जन न तोखे ॾिठो हूंदो न जन तुंहिंजा मौजा ॾिठा हूंदा पर जॾहिं मीलाद में बीहंदा सुभान अल्लाह चई हीअ ख़ुशीअ में सरशार सुभान अल्लाह मुझे प्रोग्राम हो सकन उते जो शायर हो पांथन मुझे गुज़ारेगा स्टेज ते वेठो मूं इहा ॻाल्हि की त वेठे शेर सुभान अल्लाह लिखी ॾिने जी हे पढ़ एॾो कजल अखियुनि में एॾो कजल अखियुनि में मारण जिया निशानी जीअं बाज़ को पठियुनि में मारण जिया निशानी एॾो कजल अखियुनि में एॾो कजल अखियुनि में साईं मारण
अम्मा हलीमा माण्हुनि चयो ॿार त सभु सघा था खणी वई वॾेरनि सरदारनि जूं जमीदारनि जूं जेके ॿार उहे त मायूं तायूं खणी हाणे हिकिड़ो जुले यतीम आमना जो यतीम ओ जेकॾहिं खणणु चाही त वञ हाणे अम्मा पंहिंजे हिसाब सां नज़रिए सां सोचियो त यतीम ॿार जी परवरिश न त पघार मिलंदी न को अहिड़ो गुल मिलंदो हाणे वञा आई हुई आहियां काबे जो तवाफ़ करे दुआ घुरी वञा रब रोज़ ॾियण वारो आहे पाण तवाफ़ ते कई पर दिल में इहो हेॾो पंध कयमि घर वारो बीमार सवारी बीमार मां बीमार काबे ॻाल्हायो सुभान अल्लाह काबे फरमायो हलीमा गणती न कर तवाफ़ करे इन दुर्रे यतीम खे सीने लाइ खणी वञ सुभान अल्लाह हलीमा तूं छा पाली दिया हे खुद रहमतुल लिल आलमीन सुभान अल्लाह हे वो जवाना जो तू हबीब तू तबीब तू दर्द दी दवा जान मुझे दिया में आधार जा अनवा वो साहिब दे शिफा मियां मरीजन खे येरो जवाना जो जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में मोड़ मिलनी मुरसले सरस सदस जान फकान काब कौसैनी औ अदना मुयस्सर छस मकान वो आगे जो एहसान जई हादी लेन महणो सुभान अल्लाह वो तो मिंट के तवाफ़ बस अमामना वो बुधो आ तव्हांजो फर्ज़ंद आहे पोइ मूंखे ॾे त मां पालिया अमा चयो त असांजो हाल कोन्हे खणी वञ न बस मूंखे पघार जी ज़रूरत थी कर कुझु न खपे आहे किथे साईं महबूबनि जे मथां साई चादर ओढ़ी पई आराम में हा अमा हलीमा पासे में वेठी दिल में इरादो के चादर हटे अहिड़े जवान जो चेहरो त ॾिस सुभान अल्लाह हवा जो झोलो आयो चादर हटी वई उन हवा में साईं जो अखियूं मुबारक खोलियूं हलीमा जी दिल में वई अखड़नि खे कयां छा मां जो हुजूर ॾिसी आयूं हिन दिल खे मजबूर करे साईं वरी अर्ज की मुझे नेण खड़ी मुझा दिल भर रखल या खोड़ खोड़ल मुझो तू पुनल या खोड़ खोड़ल मुझो तू पुनल अल्लाह अल्लाह खड़ी खड़ी सीने लगाए जन्म जवान पेरी उची वही एक ते हाणे जवानी अची वई हलीमा अम्मा तुझे भागन त सदके तो मदनिया जो पीघो लुलायो हलीमा अम्मा तुझे भागन त सदके तो मदनिया जो पीघो लुलायो तो वे झारे सिंगारे मां पंहिंजे ॿारनि खे वेंगारे सिंगारे पोइ ॿार सुभाणे कंदा त पोइ खाली था हथ हणी खिलाइण जी कोशिशि कजे तो वे झारे सिंगारे पोइ
रखंदा को माऊ पैर खुले करण जे लाइ जीत में या हथ में हथ विझी घुमाईंदी वेड़े में वो ॿुधाईंदो ही घर फलाने जो ही फलाने जो विझी चीट में चीट तू वेड़े सॼे विझी चीट में चीट वेड़े सॼे में तू वेड़े सॼे में वो अरबिया के अंबिया तो घुमायो वो अरबिया के अंबिया तो घुमायो बदलिया जो पीको रुलायो हलीमा अम्मा तुई दे भागा दा सदके तो बदलिया जो पीको रुलायो अम्मा फरमाई जी मां सीने लगायो मां ठीक थी खड़ी बार उठ तरफ ज़ियारत कई बस जवान सी छो था हर हकीम मुके खड़ो चाक थी दुश्मनीनु छो था हर हकीम मुके खड़ो चाक थी दुश्मनीनु असांजो यार लगे तो या कम खपाया या सायूं सुभान अल्लाह आमीन छो था हर हकीम ये के खड़ो चाक थी दुस मदीनो घुमाए चो जीतवा जीतवा
मारे घर वारे सिर्फ हथ रखियो तो वो ठीक थी असां जूं जने जवानियूं मोटी आई मुड़स मुझे जो वारो जता हल उठ ते वेठासी साईं के विच में वियारियोसी उठ हली ए सभागी तो के जापियो असां के करण लगी पिया हल जैसे हाफिज साहब बाय फाटक बंद थियो असां विच कार मुची फिक्र तड़का प्यारा मुसलमान भाइरो तो उठ ॻाल्हायो ये कान हलंदे राजन जो राणू अॻे वे बड़ी खुश नसीब दी दाती सवारी कमली वाले दी बड़ी खुश नसीब दी दाती सवारी कमली वाले दी हलीमा हथू जगू फड़िया मुस्कुरा पैया खिले सब फूल तो कलिया हजारा मुस्कुरा पैया खड़े मुंतज़िर सारे नबी मस्जिद अक़सा विच इमामुल अंबिया आ गए कतारा मुस्कुरा पैया खिले सब फूल तो कलिया हजारा मुस्कुरा पैया साईं फरमायो अम्मा जी फरमायो हलियासी वात ते हिकिड़ो मेलो लॻो पियो मेलो जैसे इब्राहिम शाह जो अॼु मोहब्बती मेलो लॻो पियो आहे ये मेलो लॻो पियो उन्हनि मेलनि में चींगा पींगा मूं घर वारे खे चयो भला चांहि प्याली पियूं ठक भञूं शहज़ादे खे चयो के पींगे में विहारियो लथासीं त हिकिड़ी घिटी पई वञे उन मां मायूं लेन सां पई वञनि पुछा के मायूं केॾां पयूं वञनि एॾा को चींगो पींगो को नओं आहे चयो न एॾा हिकिड़ो जादूगर आयो आहे उहो ॿारनि जा निरण पले थो हथनि जूं लीकूं ॾिसी ॿुधाए थो त हीउ अॻिते हली बादशाह थींदो हीउ वॾेरो थींदो हीउ सरदार थींदो हीउ फलाणो थींदो अम्मा चयो मूं पंहिंजे घर वारे खे चयो तूं बि ॿार जी क़िस्मत खड़ी वई फरमाई थी लेन सां मायूं पिछियूं मां बि लेन सां जॾहिं हुन जादूगर खे वेझायसि अॻियां मुंहिंजे हिकिड़ी माई साईं मुंहिंजे सीने सां लॻल हा मां हुते बीठल अचानक हुन जादूगर जी नज़र रसूलुल्लाह जे चेहरे ते पई तव्हां करे वञी हेॾां किरियो टेबलूं ऊंधियूं मस प्याली किरी पई कलम वञी हेॾां लॻा कागज़ खिंडड़ी के हेॾां विया हिकु मां छमुअल तुंहिंजी अखड़ियुनि जो वॾा मर्द मथे मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब करीम जे चेहरे ते निगाह पई ओ महफिल हसीन तुंहिंजी तुही जा हसीन कश्मीर पीरा साईं नारे बिन हसीन तुंहिंजी महफिल ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थिया ॾाढा वॾा शिकारी आया
शिकार उठिया आया हुआ खरीदण पर अणमुला खपिया हे वापार तुहिंजा जानी था नेण कनु माना मोहन दिल जी हिफाज़त ॾाढी कयम पर पोइ वीचारी बार कयसी हिक कूक करे हो पुठजी हाल कर हदारी आया मगर ॾिसण सां होश उड़ी यक राह थी सब चवण लॻा हीअ में वांगे पुठजी अम्मा जी वरना धरती पहुंच गया छॾे की ओ काफरो अचो अचो हिन ॿार खे ख़त्म कयो वरना अवां जे दीननि जो ख़ैर नाहे अवां जे बुतनि जो ख़ैर नाहे अम्मा जी फरमाए ये काफर तीर तलवारूं खणी आया हुते तूं किथे आ वो बेटे इते आ हो जन किथे आ साईं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी बुरकनि महबूब दुनिया जा हिक पासे मुझो अरबी ढोल हिक पासे हिक पासे मुझे अरबी जो बोलन यूसुफ यूसुफ जो घुजो हिक पासे मुझे मटनीअ जो अम्मा जी खिसकी साईं मुर्कन जा खिसकी जॾहिं घर आयुसि शाम जो टाइम हो साईं खे रिली विछाए ॾिनो हुन ते आराम ई कयमि हाणे सां शाम जो मुंहिंजो ॿकिरियुनि वारो थियणु अचे अॻे सिधो धू वाड़े में अॼु सभु आजू लेन करे हिकु हिकिड़ी साईं वारे कमरे में दाख़िल थी मदनी साईं जे कदमनि खे ॾियो वरी गंद जनी जे गोद में पागोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी औकात राजा विझी आयो हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास ये रवायतूं बयान कयूं एतिरे में नबी साईं जी दर ते बीठा साईं ख़ामोश थी वियो साईं फरमायो अब्दुल्ला छा पे कई सोना तुंहिंजा गुण पे गायासीं तुंहिंजी तारीफ़ कईसीं तुंहिंजा मौजज़ा विलादत बासादत वारा मैं पंहिंजे बचन खे बि सुणाया अल्लाह जो महबूब एॾो ख़ुशि थियो फरमायो अब्दुल्ला वजबत लकुम शफ़ाअत अवां जी घर भातियुनि जी शफ़ाअत मां रसूलुल्लाह जे मथां वाजिब थी वई अॼु अवां साईं सखी सैयद इब्राहिम शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जे पिण में महबूब जो मीलाद ॿुधो आहे यकीनन असां तव्हांजी शफ़ाअत मुस्तफ़ा जे मथां वाजिब सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करीम रब मुझा रहीम तुझे सखी बानी रसूलुल्लाह जे बचन सखीअ जे दर ते आया संदस फुरसात तुझे महबूब जो उर्सा बिनी खुशियन जे सदके असांखे बिनी जहाननि जो खुशियूं नसीब अल्लाह जेका जमात आई भई सभिनी जा अल्लाह सैयद इब्राहिम दर्जात बुलंद कर संदस रूहानी फैज़ में इजाफो बरकत अल्लाह अल्लाह पाक भलाई कजो इंशाअल्लाह या रब करीम बिनी जहान जो खुशी ही अदाब रोई आयो आहे जेका फरियाद उन ते निगाह कर उन ते नज़र सानी कर
या अल्लाह साईं जे दरबार पिण जे सदके असांखे महशर जे पिण जी गर्मी खां बचाए, सख्ती खां बचाए। मुंहिंजा साईं रसूल दो जहां जी तारीफ़ कई आहे, मीलाद पढ़ियो आहे। मुंहिंजा मालिक उन मीलाद जे सदके असांजा ॿई जहान बचाए। लजपाल रब असांजी इज़त रखे, लज रख मुंहिंजा रब करीम तोखे परता जेके बि हिते आया अदा शाहनवाज़ ख़ासि तौर ते ॾाढी हिन प्रोग्राम में हेल्प कई आहे। पोइ तुंहिंजी दरबार में उम्मीदवार आहे, हिन महिनत जे सदके उनखे नरीनू औलाद नेक फकीर मीर मोहम्मद आदा उनखे बि रब नरीनू औलाद ऐं ॿिन्ही खे अर्ज़ कंदुसि त रब सां वाइदो करे छॾींदो हिन पिण में पुटु थींदो मोहम्मद अमीर नालो रखंदा, अल्लाह कंदो उनखे पुटु थींदो। प्यारा मुस्लमान भाइरो अदा जान मोहम्मद ख़ास उन्हनि जा बेड़ा पार अल ग़र्ज़ जेके आया सोना रसूल जो जहां जे मीलाद जे सदके अॼु हिसाब न कजे, बेहिसाब बख़्श इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना शफीअना मुहम्मद या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका मुस्तफा मदनी भला खालिक़े अकबर जा ये जमाल सुहाना या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका। दोस्तों पंहिंजी जान में वियो हिते सभु हिते वियो इंतज़ामिया खे अर्ज़ा त जेसि ताईं क़िबला सही सखी सैयद पीर सैयद सही चिंगल शाह जीलानी क़ादरी दामत बरकात मुला आलिया दुआ करण फरमाईंदा ऐं सुठी गादी जा गादी नशीन आहिनि। नात खान साईं जो जेकॾहिं ज़िंदगी रही त आईंदा साल इंशाअल्लाह शफीना हबीबना नबीना महबूबना मोहम्मद वाला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला निअमल नसीर। या इलाही रहम फरमा मुस्तफा जे वास्ते रहम कर मालिक मिठा खैर वरा जे वास्ते। या इलाही तू ही हिकिड़ो आहीं रब्बुल आलमीन, नाहे को माबूद तुंहिंजी कुदरतुन या करीम। तू ही ज़ाहिर तू ही बातिन तू मिड़न खां बाख़बर, कंहिंखे नौकर कंहिंखे हाकिम तू बनाई या करीम। या रसूल अल्लाह मुंहिंजे आजिज़न ते बाज ते सद गुलामन जा सुणी अबरन मथे का बाज थे। इश्क़ मुरसल में हमेशा जिंदगी घर थी आहियूं खुद आजिज़ चंगल शाह आजिज़न ते बाज ते। जरूं तू अल्लाह और असांखे आसिरो, जरूं तू अल्लाह तेरी बाज तो खा सतर कर सतार मताए बोघाए ढकी ढकण हार दई पाक पनाह जो। मुझे करीम सभिनी जो ख़ैर फरमा। क़िबला साईं ने बुजुर्ग हस्तीअ जो उर्स मुबारक थियो मुंहिंजा अल्लाह सभिनी खे उनजी बरकत फरमा। साईं शाह नवाज़ ऐं जेके फ़क़ीरनि हस्ब तौफ़ीक़ मुंहिंजा
फकीर फतेह मोहम्मद शोरे वारन मुझा अल्लाह पाक तुझे प्यारन जो ही उर्स मुबारक कयो कबूल मंजूर फरमा। अल्लाह साईं असां फकीरन जी ते हाज़िरी थी कबूल मंजूर फरमा। ऐ करीम रब कुल जहान जो खैर फरमा, कुल जहान जे बचन जो खैर फरमा। असां या अल्लाह तुझे मिठे महबूब जे सदके फकीर शाह नवाज के नेको नरीन औलाद अता फरमा। फकीर मीर मोहम्मद के नेको नरीन औलाद अता फरमा। ऐ मुझा करीम रब तुझे प्यार जे सदके सोने साईं हसनैन करीम जे सदके या मुझा मौला उन्हनि हस्तिन जे सदके मुझा अल्लाह उनकी झूरन की आबाद फरमा। या अल्लाह फकीर जान मोहम्मद अब्दुल रज़ाक जे लाइ भी दुआ घुरता कबूल मंजूर फरमा। करीम कुल जहान जो दुआऊं कबूल फरमा। या अल्लाह के भी खाली न छॾ जा, सभिनी जो झोलियूं आबाद फरमाए जा। या अल्लाह सोने पीरन जे पीर दिलबर दस्तगीर सोने अब्दुल कादिर जीलानी बगदादी रहमतुल्लाह अलैहि जी नज़र करम सभिनी के नसीब फरमा। या अल्लाह साईं साईं इफ्तिखार साईं हिन प्रोग्राम में शरीक था। या रब करीम उन्हनि खे आबाद ऐं शाद फरमा। असां सभिनी जो जुमले दुआऊं साईं क़िबला मोहम्मद आलम जे लाइ अल्लाह पाक उनजे इल्म में इज़ाफ़ो अञा बि उनखे आबाद फरमा। या अल्लाह हे मर्द मुजाहिदन मुंहिंजा मौला साईं उन्हनि खे ॾींहं ॾींहुं तरक़ी अता फरमा। साईं शाहनवाज़ जे इल्म में इज़ाफ़ो फरमा। करीम असां फ़क़ीरनि जी हाज़िरी ते क़बूल मंज़ूर फरमा। दुआउनि जी ज़रूरत आ मौला पंहिंजे दर तन के खाली छॾ का खोट नया तुझे खजानन में पंहिंजे दर तन के खाली छॾ। दुआउनि जी ज़रूरत आ मौला पंहिंजे दर तन के खाली छॾ। करीम रब तुझे प्यारनि जे सदके साईं जा ब्रादर जेके शहीद थी विया मुंहिंजा अल्लाह उनजा दर्जा बुलंद फरमा। अल्लाह पाक उनखे जन्नत में आला खां आला मकाम अता फरमा। ऐं मुंहिंजा करीम रब उन शहीद जी शहादत जे सदके सभिनी जो ख़ैर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही व ज़ीनत फर्शिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम।